इस्लामाबाद में वफ़ाक़ी हुकूमत राइट साइज़िंग क़दमनि तहत वधीक सरकारी इदारा बंदि करण जी तजवीज़ूं तैयार करे वरितियूं आहिनि। सनत ऐं पैदावारी वारे वज़ारत जे इदारनि कराची टूल्स, डाइज़ एंड मोल्डर्ड सेंटर ऐं नेशनल प्रोडक्टिविटी ऑर्गेनाइज़ेशन समेत ॿियनि इदारनि खे बंदि करण जी निशानदेही कई वई। हुकूमती ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत जो राइट साइज़िंग तहत मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते कमु हली रहियो आहे, जिन में इदारनि खे बंदि करण, निजकारी ऐं ज़िम करण समेत ॿियूं तजवीज़ूं शामिल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त सनत ऐं पैदावार वारी वज़ारत जे इदारनि कराची टूल्स एंड मोल्डर्ड सेंटर ऐं नेशनल प्रोडक्टिविटी ऑर्गेनाइज़ेशन बंदि करण जी तजवीज़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।